सेक्रेटरी रिपोर्ट एहसन रज़ा भट्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सिंध के मशहूर मेहमान नवाज़ ओता की शख्सियत रेस नज़ीर अहमद पारां संदसि रिहाइशगाह राहू हाउस शहमेर राहू ते थैलेसीमिया के ॿारनि जे लाइ 11 अप्रैल ते हिकु रोज़ा मेगा ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम किया वियो आहे, जंहिं जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन सिलसिले में टाउन कमेटी न्यू सैदाबाद जे चेयरमैन रेस सरफराज़ अहमद राहू जी निगरानी हेठि कैंप जा इंतज़ाम कया पिया वञनि। होॾां रेस नज़ीर अहमद राहू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं ताज़ो थैलेसीमिया केयर सेंटर नवाब शाह जो दौरो कयो, जिते लॻभॻि 2700 ॿार रजिस्टर्ड आहिनि, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ईंदा आहिनि, जिन खे रत दवा ऐं खाधो मुफ़्त फ़राहम कयो वेंदो आहे, जेको ॾिसी महसूस थियो त इंसानियत अञा ज़िंदा आहे, जेका डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल जी सूरत में ॾिसी रहिया आहियूं। जॾहिं त MPA मैडम फ़रिया टालपोर पिणु जस लहणी, जेका हिन इदारे जी थैलेसीमिया जे ॿारनि जी मालिकी करे रही आहे, बसि उहो दर्द ॾिसी ब्लड डोनेशन कैंप लॻाए रहिया आहियूं। मां मीडिया ज़रिए ज़िले मटियारी ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे अवाम ऐं ख़वास ॿिन्हिनि खे अपील कंदसि त हू 11 अप्रैल छंछर जे ॾींहुं शहमेर राहू पहुची वधि में वधि रत जो अतियो कनि त जीअं थैलेसीमिया जे ॿारनि जी ज़िंदगी बचाइण में पंहिंजो हिसो शामिलु करे सघनि।